तमाम एक सोने आवाज सा असाजे आवाज सा असा के जो के प्रोग्राम के हवाले सा 146 हार्स एंड कैटल शो के हवाले सा पर कुछ असा के बुधाईंदा ता एडवांस में एक ताड़ी बजायो तो मां साईं के माइक हवाले का ता जी वडी वडी मेहरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिते मां सां गॾु आयल मुझो भाट फहद जखरानी, गजनफर जखरानी, डॉक्टर इकबाल कटो, मुझो दोस्त जावेद खरानी साहब ऐं हिते जेके बि जंहिं बि हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो उन सभिनीनि खे, जेके उर्दू जा फ़नकार हिते आहिनि उन्हनि खे, तव्हां जेकाबाद वासियुनि खे सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम। जिए भुतो। सभ खां पहिरियों मां तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां। ही 146 साल जो जलसो आहे, हार्स एंड कैटल शो आहे। इनमें विच में कुछ सालनि जे करे इनमें गैप अची वियो लॉ एंड ऑर्डर जे करे। हाणे उनखे असां ॿीहर रिवाइवल कयूं पिया। असां चाहियूं था त सकाफ़ती शो, स्पोर्ट्स इहे सभु थींदा रहनि। अॼु उर्दू ड्रामो आहे, इंशाल्लाह सुभाणे सिंधी ड्रामो थींदो, उनखां पोइ तव्हांजो तमामु सुठो कल्चरल शो बि थींदो। मां अॼु आयुमि सिधो इस्लामाबाद खां। मूंखे जावेद खारानी सां चयो त तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे। मूंखे ॿियूं बि मसरूफ़ियात आहिनि ऐं मां चाहियां थो त हीउ तव्हांजो जेको ड्रामो आहे उहो जल्दी शुरू थिए। तव्हां सभिनि जे इंतज़ार में वेठा हो, जल्दी हीउ शो ॾिसो ऐं इनखे इंजॉय कयो। इंशाल्लाह मां तव्हांजो भाउ तव्हां सां हमेशह ख़ुशी में, ॾुख में, हर वक़्तु तव्हां सां गॾु हूंदुमि, छो की मां हिन जाइ ते जंहिं जाइ ते पहुतो आहियां इहो तव्हां सभु अवाम जे करे पहुतो आहियां, तव्हांजे वोटनि जे करे पहुतो आहियां। तव्हां मूंखे हमेशह इज़त ॾिनी आहे, मोट ॾिनी आहे ऐं जेके बि मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे हमेशह तव्हां हिते धिके छॾियो आहे। इंशाल्लाह हाणे वरी ईंदा त उमेद आहे त उन्हनि खे को मोट न मिलंदी। बहरहाल अॼु मां इहो ई चवंदुमि तव्हां इन हार्स एंड कैटल शो खे इंजॉय कयो, इन ड्रामे खे इंजॉय कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। जिए भुतो। असांजी सॼी टीम जेका उर्दू जी आहे, कराची जा दोस्त आहिनि, उहे तव्हां सां हैंडशेक कंदा। मां गुज़ारिश कंदुसि सॼी टीम खे, मंज़ूर मुराद साहब, असां PTV जो सीनियर एक्टर वाहिद रज़ा सुरैणी साहब, मनान अब्बासी साहब ऐं जेके बि असांजा अदाकार आहिनि, अब्बास गुल साहब ऐं टीम जा सभई मेंबर आहिनि। मां सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं असांजे मोअज़िज़ MNA ऐं असांजे हर दिल अज़ीज़ शख़्सियत खे सां अची मिलनि। ऐं उन खां पोइ मां हिकिड़ो हथ ॿुधी अर्ज़ु कंदुमि साईं जन खे त असां वटि मीर साहब, असां वटि हिते जेकबाबाद में आर्ट्स काउंसिल जी सहूलियत कोन्हे। सर असां वटि आर्ट्स काउंसिल जी सहूलियत कोन्हे। असांजा फनकार वीचारा दर बदर बेयारो मददगार फिरनि था। असां तव्हांखे अर्ज़ु कंदासीं, तव्हां महिरबानी आहियो, हर हवाले सां असांजे कमाया आहियो, इहा बि महिरबानी करे छॾियो। मां तव्हां सां वाइदो थो कयां, छोकी हीउ इलेक्शन मथो अची विया। इलेक्शन खां पोइ इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ईंदी, मां इंशाल्लाह वरी खटे ईंदुसि। मां हिते आर्ट काउंसिल ठाराईंदुसि। दोस्तों ही खूबसूरत लफ्ज साने सांडण जड़ा लफ्ज मुझे काबिल एहतराम मोहतरम मीर एजाज खान जखरानी साहब जन जा इन जे लाइ ज़ोरदार ताड़ी थी वञे। वेंदे वेंदे मां साईं जे शान में हिकिड़ो शेर पढ़ा त चंड सितारनि में तुंहिंजो ज़िक्र थो हले, साईं बहारनि में तुंहिंजो ज़िक्र थो हले, ॻाल्हि कहिड़ी कजे तुंहिंजे हुस्न संधी, साईं हुस्न वारनि में तुंहिंजो ज़िक्र थो हले। तूं त खिज़ा में बि आहीं टिड़ियल गुल जियां, बहारनि में तुंहिंजो ज़िक्र थो हले। ॻाल्हि केरु विसारे थो के सघंदो एजाज़ खान, सॼी जेकाबाद वारनि में तुंहिंजो ज़िक्र थो हले। मुंहिंजे साईं असी पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदे आगाज़ कयूं था। सिर्फ़ शिद्दत इंतज़ार एतिरो हुयो मुंहिंजे मान वारे साईं जो, इन महफ़िल जे नूर जो, जेको असांजे इन प्रोग्राम खे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई असांखे वॾो हिकिड़ो मान बख़्शो, असांजे आर्टिस्टनि खे तमामु मान बख़्शो। साईं जी वॾी वॾी महिरबानी। हाणे शुरूआत कंदासीं पंहिंजे प्रोग्राम जी, जंहिंजे लाइ असां तव्हां सभु इकठे थिया आहियूं। जाके वहाँ के खुद अल्लाह लिखा है, मैंने देखा जाके वहाँ पे
खुद अल्लाह